पीटीआई खे चूंड निशान बैट वापस मिली वियो। पीटीआई बैट निशान ते चूंड विड़ी सघंदी। पेशावर हाई कोर्ट पीटीआई जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। इलेक्शन कमीशन जी नज़रसानी अपील रद्द। अदालत इलेक्शन कमीशन खे पीटीआई खे चूंड निशान बैट जो सर्टिफिकेट ॾियण जो हुकुम। अदालत चयो आहे त सियासी जमात तौरु पीटीआई खे चूंड निशान खां महरूम नथो रखी सघिजे। इलेक्शन कमीशन पीटीआई जी चूंडुनि खे कालादम करार ॾींदे पार्टीअ खां बैट जो निशान वापसि वठी छॾियो हो। जी अहम खबर साम्हूं आई है। पेशावर हाई कोर्ट पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चूंड निशान बेट के बहाल करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन इंट्रा पार्टी इलेक्शन ते एतराज़ वारींदे पीटीआई खां जेको बेट जो निशान आहे उहो खसे छॾियो हो। उहो उन्हनि खे अलाट न कयो वियो, जंहिंजे नतीजे में पीटीआई तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट सां रुजू कयो वियो। पहिरें मरहले में इस्लामाबाद पेशावर हाई कोर्ट सां रुजू कयो। पेशावर हाई कोर्ट इब्तदाई मरहले में स्टे ऑर्डर जारी कयो हो। बाद में उन फैसले खे कलअदम करार ॾिनो हो। बाद में स्टे ऑर्डर जेको आहे उहो हटायो वियो हो ऐं काल्ह बि हेयरिंग थी। अॼु बि तफ़सीली जेका आहे उहा हेयरिंग थी आहे। उनखां पोइ पेशावर हाई कोर्ट तरफ़ां जेको आहे उहो पीटीआई खे बेट जो निशान ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं पीटीआई खे हिकु भेरो ॿीहर जेको आहे उहो बेट जो निशान मिली वियो आहे। उन खां अॻु में अॼु सुप्रीम कोर्ट में बि बेट जे निशान जे हवाले सां पीटीआई जी जेका दरख़्वास्त हुई उन ते ॿुधणी रखियलु हुई, जंहिंमें पीटीआई जो वकील बैरिस्टर गौहर पेश थियो ऐं हुन तरफ़ां मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त असां जो मामिलो जेको आहे उहो हाई कोर्ट में बि रथियलु आहे। उन करे सुप्रीम कोर्ट मां ही जेका दरख़्वास्त आहे उहो वापसि वरिती थी वञे। उन खां पोइ चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट उहो जेका दरख़्वास्त आहे उहा वापसि वठण जे बुनियाद ते ख़ारिज करे छॾी हुई। अॼु जॾहिं पेशावर हाई कोर्ट में हिन केस जी हेयरिंग थी आहे त उन दौरान काफ़ी सारा दलील ॿुधण खां पोइ पेशावर हाई कोर्ट जेको आहे उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ खे पीटीआई खे जेको बेट जो निशान आहे उहो वापसि ॾेई छॾियो आहे ऐं फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। जी।